बाग में रहंदड़ टीबी जे मर्ज़ में वरतल 25 वरनि जी नारी रुख़साना लुंड सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में फ़ौत थी वई। नारी रुख़साना लुंड बाबति 2 ॾींहं अॻु टाइम न्यूज़ जी हिकु रिपोर्ट बि जारी थी हुई। इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। फुलहनियूं जे बाग में रहंदड़ टीबी जी मर्ज़ में वरतल 25 वरनि जी नारी रुख़साना लुंड सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में फ़ौत थी वई। नारी रुख़साना लुंड बाबति 2 ॾींहं अॻु टाइम न्यूज़ जी हिकु रिपोर्ट बि जारी थी हुई। सिंधड़ी मां असद शर लाइन ते मौजूदु आहे। असद, छा तफ़सील आहिनि? 2 ॾींहं पहिरियां रिपोर्ट बि जारी थी, इन्हनि मदद जे लाइ अपील बि कई हुई, छा कंहिं चूंडियल नुमाइंदे इन जी मदद न कई? हाँ जी, शायद मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ फुलानियूं जे बाग में टीबीअ जो मर्द लाक थियण बाद हुनजे मुड़ुस जेको आहे सो हुनखे तलाक ॾेई संदसि पीउ मुड़ुस जेको आहे सो रुख़साना खे तलाक ॾेई संदसि पीउ सादिक खे घर छॾियो ऐं जेको औरत खे हिकु ॿारड़ो बि हो जेको साल 2 जो आसिफ़ जंहिंजो नालो हो। ऐं नारीअ जो पीउ जेको आहे सो उहो मज़दूरी कंदो, हमालको कमु कंदो। लॉकडाउन सबबि मज़दूरी न लॻण करे हिन जेको आहे सो 1 साल ताईं पंहिंजी उन नारी जो इलाजु न कराए सघियो, जंहिंजे करे जेको आहे सो रुख़साना जी जेका रत आहे उहा 4.5 ते अची वई हली। हुन हलण फिरण छॾे ॾिनो हो। टीबीअ मर्ज़ सबबि जेको आहे सो हुन गुज़िरियल 10 ॾींहंनि खां खाइण बि छॾे ॾिनो हो ऐं हुनजे जिस्म में ताक़त न रही। अहिड़ी रिपोर्ट जेका आहे सा टाइम न्यूज़ ते नशर थियण बाद जेको आहे सो DC मीरपुर ख़ासि नोटिस वरितो। हिन जो जेको आहे सो इलाज जे लाइ DHO समेत मीरपुर ख़ासि DC पहुतो ऐं इलाज जी ख़ातिरी कराई, मगर अॼु जेको आहे सो शाम धारे नारी जेका आहे सा उहा फ़ौत थी वई हली। मगर उन जो जेको आहे सो हुनजी जेका आहे सा रत जूं बि मुख़्तलिफ़ डोनरनि पारां बि ब्लड जूं जेका थैलियूं बि ॾिनियूं, मगर हुनजी हयाती ऐं मौत जी कशमकश में जंग सबबि हू ज़िंदगी जी जंग हाराए वेठी ऐं हुनजो मासूम ॿारु यतीम थी वियो आहे। हिन वक़्त ताईं हुन सॼे मामले ते कंहिं बि जेको आहे सो चूंडियल नुमाइंदो अञा न आहे पहुतो। जी उन महिरबानी असद शर। तफ़सील ॾियण जे लाइ सिंधड़ी मां इहा ख़बर अवां सां शेयर कईसीं, जिते टीबी जे मर्ज़ में वरतल 25 वरनि जी नारी रुख़साना लुंड सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में फ़ौत थी वई।